के इलेक्ट्रिक पारां हब पंपिंग स्टेशन ते बिजली जो ओचितो ब्रेकडाउन थी वियो आहे, जंहिंजे करे हब पंपिंग स्टेशन जी बिजली मुकमल तौर ते बंदि थी वई आहे। तर्जुमान वाटर कॉर्पोरेशन मूजिबि हब पंपिंग स्टेशन बंदि थियण सबबि ज़िला ओलह वेस्ट ऐं केमाड़ी ॾांहुं पाणी जी फराहमी आरज़ी तौर मुअतल थी वई आहे। तर्जुमान मुताबिक़ के इलेक्ट्रिक पारां पहिरियां वलीका ग्रिड स्टेशन तां बिजली जी फराहमी मुअतल थी स्टैंड बाय इंतज़ाम तहत अल मुमताज़ फीडर मां पंपिंग स्टेशन खे बिजली फराहम कई वई आहे। तर्जुमान वधीक चयो त 10:40 ते अल मुमताज़ फीडर मां बि बिजली जी फराहमी ओचितो मुअतल थी वई। बिजली मुकमल तौर ते बंदि थियण बैदि हब पंपिंग स्टेशन जूं पंपिंग सरगर्मियूं मुकमल तौर ते बंदि थी वियूं। के इलेक्ट्रिक इख्तियारनि मूजिबि फीडर में केबल फॉल्ट सबबि बिजली जी फराहमी मुतासिर थी आहे। बिजली जी केबल फॉल्ट सबबि ज़िला ओलह ऐं केमाड़ी में पाणी जी फराहमी आरज़ी तौर मुअतल आहे। तर्जुमान चयो त वाटर कॉर्पोरेशन जा अमलदार बिजली जी जल्द बहाली लाइ के इलेक्ट्रिक इंतज़ामिया सां मुसलसल राब्ते में आहिनि।